जैकबाबाद जे सदर थाणे जी हद सूफ़ी पहलवान फ़कीर रोड भरिसां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी आयल क़िस्तुनि मां डिवाइस होल्डर सैफुल्ला जखराणी मुस्तहिक औरतुनि खां फ़ी औरत ते 1500 खां 1000 रुपयनि जी कटौती करे रहियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जैकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? मां इहो ॿुधाईंदो हलां त जैकाबाद सदर थाणे जी हद जंहिंमें आहे सूफ़ी पहलवान फ़कीर रोड जे भरिसां जेको आहे उते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ आयल जेके क़िस्तूं आहिनि उन में मौजूदु जेको आहे उते डिवाइस होल्डर जंहिंमें आहे सैफुल्ला जखराणी जेको आहे उते मिसकिन जेका आहे औरत आहे उन जा जेके आहिनि हुन जेके आहिनि 1500 रुपया जेके आहिनि उन कटौती जेका आहे त उन कई आहे, जंहिंमें मिसकिन जेका ही औरत आहे जेका उते उन रोई जेको आहे उन ॿुधायो आहे त सैफुल्ला जखराणी जेको आहे त मुंहिंजा सरेआम जेको आहे उते 1500 रुपया हुन जेको आहे मुंहिंजा कटौती जेका आहे त कई आहे। मां इंतिहाई जेका आहे त ग़रीब आहियां, मिसकिन आहियां, मुंहिंजे बचड़नि जा जेके आहिनि ही जेके पैसा हुया जंहिंमें हिन जेको आहे त मुंहिंजा 1500 रुपया जेके हुन कटौती जेका आहे त उन कई आहे, जंहिंमें उते मौजूदु जेके औरतूं आहिनि उन्हनि जेको आहे डिप्टी कमिश्नर ऐं SSP जैकाबाद खे जेका उन्हनि अपील जेका आहे त कई आहे, जंहिंमें डिवाइस होल्डर सैफुल्ला जखराणी जेको आहे त मुंहिंजा 1500 रुपया जंहिं हुन कटिया आहिनि उन जे ख़िलाफ़ु जेका आहे त क़ानूनी जेका आहे कार्रवाई जेका आहे कई वञे ऐं मुंहिंजा जेके 1500 रुपया आहिनि उहे जेके आहिनि पैसा मूंखे वापसि कराया ॾिना वञनि ऐं इन ख़िलाफ़ु क़ानूनी जेका कार्रवाई आहे उहा इन ख़िलाफ़ु कई वञे। जी महिरबानी जमील गुल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।